ठकराठो में मुबारकपुर पुलिस आकड़ा पर्ची अदा हलाईंदड़नि खिलाफ कार्रवाई करे 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे 12 ॼणनि मथां केस दाख़िल करे छॾियो आहे। एसएचओ मुबारकपुर ताहिर दायो पुलिस एहलकार साण करे विच शहर में हिक सीमेंट जे दुकान ते कार्रवाई कंदे आकड़ा पर्ची कंटींदड़नि अब्दुल हफीज़ भट्टी ऐं संदसि पुट आरिफ भट्टी खे गिरफ़्तार करे थाणे ते खणी वई आहे। उन सिलसिले में एसएचओ मुबारकपुर राब्तो करण ते ॿुधायो आहे त ठकराठो ऐं मुबारकपुर में 15 ऐं रोज़ानो आकड़ा पर्ची जुआ हली रही हुई, जंहिंमें केतिरा ई खानदान तबाह थी चुका आहिनि। अवामी शिकायतुनि ते अहिड़ी कार्रवाई करे 2 ॼणनि खे पर्चियुनि सूधो गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त 10 नालेवार ऐं 2 अणॼातल जवाबदारनि मथां केस दाख़िल करे वरितो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।